जी तो नाज़रीन गढ़ी हसन जे भर पासे वारनि मुख़्तलिफ़ ॻोठनि इलाइक़नि में जेकी आहे त उरड़ी जी ख़तरनाक जेका मर्ज़ आहे त उहा फैलिजी चुकी आहे। उरड़ी जे इन मर्ज़ सबबि जेके आहे त केतिरा ई ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि। सवें ॿारड़ा जेके आहिनि हिन मर्ज़ में मुतासिर थिया आहिनि। सिहत खाते पारां इन हवाले सां को बि जोगा उपाउ न वरिता विया आहिनि। उन हवाले सां असां हितां जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जी अॼु विज़िट कई आहे ऐं ॻोठाणनि सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। उन्हनि जो वधीक इन बाबति छा चवणु आहे। असांजे ॻोठ में हिन वक़्तु तक़रीबन 10 खां 12 मरीज़ सिर्फ़ु असांजे ॻोठ में आहिनि ऐं असांजे पसगरदा जा ॻोठ आहिनि उते बि तमामु घणा जेके आहिनि ॿारड़ा आहिनि। उरड़ी जे करे जेको आहे ज़िंदगी उनजी अज़ाब आहे। उनजा वालिदैन तमामु ॾुखियाई वारी हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन जो सबबु इहो आहे त असां वटि जेके आहिनि EPI वारा वैक्सीनेटर न ईंदा आहिनि। तक़रीबन 2-3 महीना गुज़री विया आहिनि उहे न आया आहिनि। न को हाल वाल न का इहो मसइलो आहे। इन हवाले सां जेका आहिनि कुझु टाइम अॻु असांजो जेको आहे हिकिड़ो 100 टन जो जेको आहे ॿारड़ो बि फ़ौत थी चुको आहे। इन खां अलावा कुझु ॿिया बि असां इहे असांजे पसगरदाई वारे इलाइक़नि में ॿारड़ा फ़ौत थी चुका आहिनि। इन जो सबबु इहो आहे त हिकु त जेको आहे ॿारड़नि जी इहा बीमारी आसानी सां हिकु ॿार खां ॿिए ॿार में आसानी सां इहा जेका बीमारी फैलिजे थी। इन जे लाइ के बि जुगा उपाउ न वरिता विया आहिनि। असांजी जेका आहे आला हुकाम खां सिहत खाते खां गुज़ारिश आहे महिरबानी करे असांजे लाइ जेको आहे सिहत जी टीमियूं आहिनि उन्हनि खे मुतहरिक कयो वञे। EPI वारनि खे इन शइ जो पाबंद बणायो वञे त हू हर ॻोठ में अचनि। हर UC ते वञी जेको आहे ॿारड़नि जे जेको आहे बचाव वारा टुका लॻाया वञनि। असां वटि जेको आहे त इहो उरड़ी जो मर्ज़ घणो फैलिजी वियो आहे। को बि अहिड़ो को सहूलियत कोन्हे। को वॾा घर आहिनि। इहो बुख़ार आहे नंढड़े ॿारनि खे। कुझु त वफ़ात करे विया आहिनि। कुझु त आज़ार में। असां हारी माण्हू किथे पुॼूं साईं। कुझु बि असां वटि अहिड़ो उपाउ कोन्हे। को सिहत खाते वारनि खे अपील आहे त महिरबानी करे ॿारनि खे इहो टुका करायो। कुझु न कुझु सिहत ते असां ते को फ़र्क़ु पए। असांजो इहो दरख़्वास्त आहे हुकूमत खे या जंहिं बि उपाउ खे सिहत खाते वारे खे इहो असांजी वधि में वधि मदद कयो वञे। असांजो वॾो ॻोठ आहे बिल्कुलु सवें घर आहे। उन में कोई बि अहिड़ो सहूलियत कोन्हे। कोई बि हिन वक़्त ताईं बि कोई न आहे आयो। असां त इहो ई मीडिया खे या कंहिं बि रिपोर्टर खे इहो अपील कयूं था त इहो अॻियां हली करे का शइ उनजो निकिरे कुझु हल साईं। जीअं त असांजे ॻोठ हाजी आचार ख़ान खोसे में हिन टाइम ते ॿारड़ा बि बीमार 10 आहिनि। 10-15 ॿारड़ा बीमार आहिनि। सिहत खाते वारो को बि टीम हिते नथो अचे। ॿारड़ा परेशान ॾींहुं राति जो न निंड आहे न उन्हनि खे छा आहे। असां पाण परेशान वञूं था डॉक्टरनि ॾे बि अलाए कहिड़ा सुइयूं हणनि था। बीमारियुनि वारा आहे उरड़ी जो बीमारी ॾियनि था ॿियो को दवा। असांजे ॿारड़े खे को फ़र्क़ु बि नथो पए। महिरबानी करे सिहत खाते खे असां गुज़ारिश कयूं था त हिते टीम आने जांच कराए वञे उरड़ी जा सुइयूं लॻाया वञनि। असां यूसुफ खान जे ॻोठ जा रवासी आहियूं। हिते उरड़ी तमामु घणी आहे ॿारनि खे। अॻे चकर बि टीम आई आहे। 1-2 घर सर्वे करे वई आहे। टुक हणी वई आहे। वरी अधु छॾे वई आहे। वरी आई बि न आहे। अॻे चकर बि असां साफ़ियुनि सां राब्तो कयोसीं हा न। उन्हनि आवाज़ु उथारियो। हाणे बि असां तव्हां सां राब्तो कयोसीं। तव्हां आया तव्हांजी महिरबानी आहे न। असांजो वॾो ॻोठ आहे न। हिते न 10 कम वेठल हूं। यूसुफ खान जे ॻोठ जा रवासी हूं। हिते गढ़ी हसन जा अचनि बि नथा। को डॉक्टर जा इहे हिते राब्तो ई नथा करनि। असां वॾी उरड़ी आहे ॿारनि खे असां सां हाणे राब्तो करनि। महिरबानी करे तव्हां साफ़ियुनि जी बि महिरबानी। ॿार जेके अॻे उरड़ी में गुज़ारे विया टुके वारा अचनि था। इहो साल 6 महीना थिया वरी नथा अचनि। ॿार तमामु तंग आहिनि बुख़ारनि में मुबतला। सॼे ॻोठ वॾो ॻोठ आहे और सॼे में उरड़ी फैलिजी वियो। असां घर जा भाती परेशानी में गुज़ारियूं था। हाणे इहो साल खां वठी इहो टुके वारो नथो अचे। असांजो इहो वॾो तकलीफ़ आहे असांजे मथां। गुज़ारिश इहो आहे हुकूमत खे असांजो इंसाफ़ करे। हिते उरड़ी जो जेको ज़ोर शोर सां जारी आहे। उस पास वारा जेके बि इलाइक़ा आहिनि ग़रीब आहिनि उहे सभु परेशान आहिनि। हिन वक़्तु को बि टीम जेका बि अचे थी ॿाहिरियां थी वापसि हली वञे थी ऐं कंहिं सां बि को राब्तो न आहे। कंहिं खां पुछा न आहे कहिड़े ॻोठ में आहे कहिड़े ॻोठ में न आहे। असां सिहत खाते वारनि खे अपील था कयूं त वधि खां वधि टीम अचनि ऐं ग़रीबनि जी लाइ मदद कनि। जी नाज़रीन अमी हिते उरड़ी जे मर्ज़ में मुब्तला ॿारड़नि जे वालिदैन ऐं हितां जे ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त जेके सिहत खाते जूं जेके UC सतह ते मुक़ररु थियल टुकनि वारियूं जेके टीमूं आहिनि उहे वक़्तु सिर नथियूं पहुचनि। जंहिं सबबु जेको उरड़ी जो मर्ज़ आहे उहो वबाई शिकल अख़्तियार करे वरितो आहे। हिननि सिहत खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त उहे जेके आहे त तकड़ा उपाउ वठी हिन बीमारी ते जेको आहे त कंट्रोल करे हिननि जे बेचैनी खे ख़तमु कई वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल गनी खोसो, जेकब न्यूज़, गढ़ी हसन।